निमन जे शहर इस्लामकोट मां मीर मुर्तज़ा नोड़ियो जी चूंड शाइरी आहे अरशाद अली हिंगोर जो हुसैन जी ढाणी वारे जी। ही कारा वगा ॾिसी थो जानी पोइ बि पुछी थो जानी। ही कारा वगा ॾिसी थो जानी पोइ बि पुछी थो जानी। अवां जा हाल कहिड़ा थई, अवां जा हाल कहिड़ा थई। अखियुनि में लुड़क आहिनि सूरत निमाणी आ, चपन ते अवां जी यार कहाणी आ। अखियुनि में लुड़क आहिनि सूरत निमाणी आ, चपन ते अवां जी यार कहाणी आ। न खिलिया आहियूं न भुलिया आहियूं, न खिलिया आहियूं न भुलिया आहियूं। अवां जे पोयां यार असीं ॾाढो रुलिया आहियूं। सूर असांजा न ॿुधी थो जानी पोइ बि पुछी थो जानी। अवां जा हाल कहिड़ा थई, अवां जा हाल कहिड़ा थई। अॼा घर छॾिया पंहिंजा तर छॾिया, अॼा घर छॾिया पंहिंजा तर छॾिया। मिठा माइट के दिल भर छॾिया। मुसाफ़िर थी विया आहियूं असीं दूर ॾाढो रहिया आहियूं। मुसाफ़िर थी विया आहियूं असीं दूर ॾाढो रहिया आहियूं। हर पल हिंगोर जा अरशद अली यादि अची थो जानी। ही कारा वॻा ॾिसी थो जानी पोइ बि पुछी थो जानी। अवां जा हाल कहिड़ा थई, अवां जा हाल कहिड़ा थई। में भुलजी कई कहे न हूंदी असां लाइ गलती कपर ते रुठे जी। हसीनन जे हूंदे अकेलो गुज़ारण वॾी साबती या अभा